इस्लामाबाद में ख़बर शामिल कंदासीं त जस्टिस तारिक महमूद जहांगीर खां मुबैना जाली डिग्री बाबति सवाल कयो वियो। कराची यूनिवर्सिटी अवां जी डिग्री रद्द करे छॾी आहे। अदालत वेंदव साफ़ सवाल कयो। जस्टिस जहांगीर जवाब ॾींदे चयो त सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल आहे। हैरत जी ॻाल्हि आहे त 34 वरनि खां पोइ डिग्री रद्द करे रहिया आहिनि। दुनिया जी तारीख़ में ईअं नाहे थियो। इस्लामाबाद में ख़बर शामिल करे रहिया आहियूं त जस्टिस तारिक महमूद जहांगीर खां मुबैना जाली डिग्री बाबति सहाफ़ियुनि पारां सवाल कया विया आहिनि। सहाफ़ीअ सवाल कयो त कराची यूनिवर्सिटी अवां जी डिग्री रद्द करे छॾी आहे। अदालत वेंदव। जस्टिस जहांगीर जवाब ॾींदे चयो त सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल आहे। हैरत जी ॻाल्हि आहे त 34 वरनि खां पोइ डिग्री रद्द करे रहिया आहिनि। दुनिया जी तारीख़ में ईअं नाहे थियो। इस्लामाबाद में ख़बर शामिल करे रहिया आहियूं त जस्टिस तारिक महमूद जहांगीर खां मुबैना जाली डिग्री बाबति सहाफ़ीअ सवाल कयो आहे त कराची यूनिवर्सिटी अवां जी डिग्री रद्द करे छॾी आहे। छा अवां अदालत वेंदव? जस्टिस जहांगीर जवाब ॾींदे चयो त सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल आहे।